हींअर तव्हांजे आॾो हिकु नई नसरी नज़म पेश करे रहियो आहियां। मूंखे उमेदु आहे तव्हांखे पसंदि ईंदी, जंहिंजो उनवान आहे सिंध जो अज़ीम शहीद। शाह लतीफ़ यूनिवर्सिटी खैरपुर जो शागिर्द खैरपुर ज़िले में कोलाब जेल जे भरिसां हिकु नंढड़े ॻोठ डांडे जा जतोई में सिम नालीअ जे मथां घर ऐं ओताक हुयसि। गभरू जवान सुंदर अखड़ियूं, शहपरनि जी बीहक सुभान अल्लाह, मन मोहींदड़ ऐं मुस्कुराईंदड़ चेहरो, मज़बूत जिस्म, गुफ़्तगू अहिड़ी ॼण गुल पिया टिड़नि। वॾो बहादुर दिलेर, दोस्तनि लाइ छपर ऐं छांव, हर ॾुखे वक़्त जो साथी, रहबर सिंध साईं जेम्स सैद जो सचो पैरोकार, जिसाफ़ जो मरकज़ी सदर, सिंध जो अज़ीम शहीद मोहतरम सैफ़ रहमान जतोई, जंहिंखे भाऊ सैफ़ जतोई सॾियो वेंदो हो, हमेशह लाइ दिलि जी धड़कन थी रहियो आहे ऐं रहंदो। सिंध ऐं पंजाब जा जेल बि काटिया, गुल मोहम्मद ख़ान जखराणीअ सां बि गॾु जेल में रहियो। भाऊअ सां गॾु गुज़ारियल ॾींहं हमेशह लाइ यादि ईंदा रहंदा आहिनि। मां स्कूल में पढ़ंदो हुयुसि। मां पंहिंजे ओताक में भाऊअ जन खे रहंदे ॾिठो हुयो, जंहिंमें भाऊअ जो भाउ हबीब जतोई, जेको मुंहिंजे मरहूम भाउ तालिब हुसैन करोड़ो जो दिलि घुरियो दोस्त हुयो। उन सां गॾु बशीर ख़ासकली, डॉक्टर ज़ाकिर सोलंकी ऐं ॿिया खोड़ दोस्त बि साण गॾु हूंदा हुया। भाऊ सैफ़ जतोई मुंहिंजे भाउ ख़ादम हुसैन कलोड़ो जो दोस्त हुयो। भाऊ हमेशह लाइ मूंखे नंढड़े भाउ वांगुरु भाईंदो हुयो। भाऊ सैफ़ जतोई खैरपुर मिल कॉलोनी में कार हलाए रहियो हुयो। अॻियां स्पीड ब्रेकर अची वियो। पीछो कंदड़ टे दहशतगर्द ज़ालिम मोटरसाइकिल ते सवार हुया। ओचितो गोलियूं हणी भाऊअ खे शहीद करे छॾियो। पूरी सिंध में सोग छाइजी वियो। दाहूं निकिरी वियूं, हर अखि आली थी वई। भाऊ हमेशह लाइ असां खां जुदा थी वियो। भाऊ तूं विछड़ियो ज़रूरु आहीं, पर विसरियो नाहीं।